वेलकम बैक नाज़रीन। तिखियूं ॻाल्हियूं में अॼु ॻाल्हि हले पई सुप्रीम कोर्ट पारां वज़ीर आज़म खे जेको कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जो नोटिस जारी थियो हुन जे हवाले सां जेका अपील दाख़िल कराई वञण वारी। जी साईं, सवाल इहो ई हुयो त मामिलो हल तरफ़ मूंखे जेको लॻे थो जेकॾहिं 248 अची वञे इंटरप्रिटेशन जे लाइ त आई डोंट थिंक सो के शयूं एतिरियूं कॉम्प्लिकेटेड लॻनि जेके 248 खे तव्हां कंहिं हिकिड़े मां नालो नथो खणा हुन पर्टिकुलर तव्हां हिकु जुमिलो जेको हलायो पियो न आड़िक का पॉलिटिशियंस खां हलायो पियो त उतां ई मां गुज़ारिश इहा पई कई त ॾिसो पॉलिटिक्स जेका आहे ब्लैक एंड वाइट न हूंदी आहे। पॉलिटिक्स में ग्रे एरियाज़ हूंदा आहिनि ऐं ग्रे एरियाज़ में हर पॉलिटिशियन वञण जी कोशिशि कंदो आहे पंहिंजे फ़ाइदे लाइ। ठीकु आहे न, त मां जीअं गुज़ारिश कई त कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स में घणी ग्रे एरिया मौजूदु आहे। ठीकु आहे न, हो उन में कंफर्टेबल आहिनि, गवर्नमेंट उन में कंफर्टेबल आहे। हाणे जेकॾहिं एक्सट्रीम ते थी वञे जेकॾहिं जुडिशरी ऐं प्राइम मिनिस्टर खे 3-4 महीना बचिया आहिनि उअं ई जेल था मोकिलनि त प्राइम मिनिस्टर त हीरो थी वेंदो। अच्छा, मतिलबु जेकॾहिं हिकिड़े मां जीअं तव्हां ॻाल्हि कई त मुबहम हिकिड़ो मसइलो आहे, मतिलबु पूरी बार बि न ते डिवाइडेड आहे, हिन में काफ़ी जजिस जो बि ओपिनियन आहे त उहो मतिलबु महफ़ूज़ आहिनि 248 में। माना जी गुज़ारिश मां जेका तव्हांखे शुरू में कई त क्लियर कट कंटेम्प्ट अञा कंहिं बि इस्टेब्लिश न कई आहे। सही। हाणे जेकॾहिं तव्हां आइन में वञो था, मतिलबु जॾहिं मां सम्झां थो त पब्लिक ओपिनियन डिवाइडेड आहे। ॻाल्हि ख़त लिखण जी न आहे, ॻाल्हि इहा आहे त इन ख़त लिखण जा जेके नतीजा निकिरंदा उन जा उन जो सियासी रिप्रिकेशन्स छा हूंदा। ठीकु आहे न, सियासी रिप्रिकेशन त इहो ई हूंदो त भई वाकई हिकिड़े तरीक़े सां तव्हां एडमिट कयो पंहिंजो क्राइम ऐं ॿियो हुकूमत पाकिस्तान पाण थी ट्रायल कराइण चाहे। पोइ जेकॾहिं को जनीवा जो को मजिस्ट्रेट समन्स थो मोकिले प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे त मोरल अथॉरिटी छा चवंदी त प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान इस्तीफ़ा ॾे। सो गेम सभु सम्झनि था माण्हू, एॾी का मुल्क में एॾी का अंधेरी कोन्हे, सभिनी खे ख़बर आहे त जॾहिं लेटर मोकिलिबो लेटर खां पोइ जेकॾहिं वाकई उते अञा ताईं मूंखे ख़बर न आहे त उहो केस टाइम बाउंड थी वियो आहे या अञा केस में जान आहे, या जेकॾहिं पाकिस्तानी गवर्नमेंट थी पाण सोवरेन स्टेट थी लिखी मोकिले त भई तव्हां जेको आहे सो हाणे असांजे प्रेसिडेंट इज़ रेडी फॉर ट्रायल ऐं होॾां जेको समन्स थी जारी थियनि त पोइ सुवाल इहो पैदा थींदो असांजा जेके ट्रेंड मीडिया जा वेठा आहिनि हिते शाहकार त साईं हाणे प्रेसिडेंट खे त इख़लाक़ी तौर ते इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे न। सही। सो सभु को सम्झे थो हुन गेम खे ऐं मुंहिंजे ख़्याल में ज़रदारी साहिबु हिनखे तमामु घणो थो सम्झे। ठीकु। त जेकॾहिं एॾो सिंपल कोन्हे इहो जेको असां सम्झूं था त बसि लेटर लिखण खां पोइ साईं कंप्लायंस थी वेंदी। लेटर लिखण जो मतिलबु इहो आहे त मां पाण खे हाणे तव्हांजे आॾो पेश कयो आहे, हाणे तव्हां भली मुंहिंजे ख़िलाफ़ु प्रोसीडिंग शुरू कयो। जेकॾहिं इफ आई स्टैंड अक्यूज़्ड देन पोइ मोरलिटी रिप्लेसिस लॉ। पोइ मोरली जेको अक्यूज़्ड प्रेसिडेंट हूंदो आहे हेड ऑफ द स्टेट खे रिप्रेज़ेंट थो करे, उहा पूरी स्टेट अक्यूज़ थी वेंदी आहे छाकाणि ही इज़ द सिंबल ऑफ स्टेट। सो ज़ाहिर आहे हिकिड़ो इख़लाक़ी दबाव पवंदो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान ते त भई तव्हां हाणे इस्तीफ़ा ॾियो, छाकाणि त तव्हांजे इहो तव्हांजे वकार जे मुताबिक़ इहो न आहे त तव्हां प्रेसिडेंसी में वेही समन्स जो जेको आहे जवाबु ॾियो ऐं तव्हां अक्यूज़ जे तौर ते जेको आहे सो प्रेसिडेंसी हलायो। त बुनियादी ॻाल्हि आहे इहा, ठीकु आहे न। पर मां सम्झां थो त जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी त उन में बि यकीननि कानून वटि खोड़ रस्ता मौजूदु आहिनि जेकॾहिं इत्तदाब हसन आयो आहे कोर्ट में त हुन वटि खोड़ हथियार अञा मौजूदु आहिनि जेके मां छाकाणि त एतिरामन कोर्ट आहे हुनजी कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स आहिनि तंहिं करे मां नथो हुन में पहुचणु चाहियां, पर यकीननि खोड़ जीअं तव्हां गुज़ारिश कई त कानून में काफ़ी लेफ्ट राइट इहो तव्हांजो मौक़िफ़ आहे त मां कंटेम्प्ट कई आहे। सही। हाणे मां साबित कयां थो त मां कंटेम्प्ट न कई आहे त तव्हांखे ॿुधणो त पवंदो न। हे जेका इंटर कोर्ट अपील कई आहे उहा बि सिर्फ़ु इन ते त तव्हां इंडाइटमेंट जेका करे छॾी, यानी जेको तव्हां चार्जिस फ्रेम करे छॾिया प्राइम मिनिस्टर ते, उनखे ॿुधो त सही। सही। मां त जंहिं मक़सद लाइ आयो हुउमि उहो मक़सदु ॿियो हुयो, तव्हां त ॿुधो ई कोन। तव्हां जेको आहे हुन कुझु केसिस बि कोर्ट कया आहिनि, पर बहरहाल उहो हिकिड़ो प्रोसीडिंग्स जो पंहिंजो मसइलो आहे। पर ॻाल्हि आहे त प्रोसीजरल लॉ जेको आहे उहो ॾाढो कॾहिं कॾहिं थकाईंदड़ ऐं प्रोलॉन्ग्ड प्रोसीजर हूंदो आहे ऐं प्रोसीजरल लॉ में लॉयर्स हमेशह जेको आहे पाण खे वधीक कंफर्टेबल महसूसु कंदा आहिनि। ऐं हिते खपे मसइलो टाइम गेन जो आहे। न ॾिसो न, मां तव्हां गुज़ारिश कई त इहो इहा हिन में चालाकी जी ॻाल्हि कोन्हे, न चालाकी हे था कनि या न हू। ॻाल्हि आहे त हिकिड़ो लॉ में तव्हांखे रस्तो मौजूदु आहे, ठीकु आहे न, उहो रस्तो हुननि वरितो आहे, तव्हांखे वञण ई न घुरिजे होॾे। मुंहिंजी गुज़ारिश इहा हुई त तव्हांखे होॾे वञण ई न घुरिजे। इहो एग्ज़ेक्टिव जो कमु आहे, इम्प्लीमेंटेशन तव्हां ऑर्डर करे छॾियो। हाणे एग्ज़ेक्टिव ॼाणे, पब्लिक ॼाणे, पब्लिक इलेक्टोरेट पाण ई हुननि खां हिसाबु वठंदी, ठीकु आहे न। खोड़ इदारा आहिनि जेको उनखे हिसाब वठी सघनि। बहरहाल इहो सवाल डिबेटेबल है, इन ते असां अचूं था। हिलाली साहब, ओस्तो साहब ने तो एक क्लियर कट बात कर दी है, लेकिन आपकी नज़र में
اس کا حل کیا ہو سکتا ہے؟ کیونکہ دیکھیں ہم کوشش کر رہے ہیں کہ معاملہ کہیں سلجھ جائے تو اچھا ہے، ایسا نہ ہو، کیونکہ بظاہر جو اس وقت تک جو اسٹینڈنگ نظر آ رہی ہے پی ایم گیلانی کی کہ وہ خود اپنے عہدے سے شہادت پانے کے لیے تیار ہیں اور وہ اپنے پریزیڈنٹ کا ٹرائل نہیں چاہتے. وہ اسمبلی کے فلور پہ بھی کہہ چکے ہیں، پارٹی پالیسی بھی ان کے پریزیڈنٹ بتا چکے ہیں. اب الجھانا نہیں ہے معاملے کو، بہتر کون سا راستہ ہے جس سے سلجھایا جا سکتا ہے؟ یہ زرداری صاحب، آپ نے کبھی سوچا ہے کہ قانون ہمارے لیے بنا ہے کہ ہم قانون کے لیے بنے ہیں؟ بس دونوں ایک دوسرے کے لیے بنے اس ملک میں. تو ہم نہیں، اس ملک میں تو خیر ہاں اس ملک میں، مگر ایکچولی قانون ہمارے لیے بنے ہوئے ہیں. اور ہم جو ہیں اس لیے وی آر دی موورز اینڈ دی شیکرز. قانون نہیں. یہ جو لوگ کہتے ہیں نا کہ قانون کا کیا ہوگا اگر قانون نے کہا ہے آپ کو لال لائٹ پہ روکے، اگر آپ کو پتہ ہے کہ وہ لال لائٹ اٹک گیا ہے تو آپ ادھر جب تک وہ ریپیئر کرنے کے لیے بندہ آئے آپ کھڑے رہیں گے؟ صحیح نہیں. قانون ہمارے لیے بنا ہے نا. تو ہم کہتے ہیں یہ لال لائٹ کھڑا ہے، ڈینجر نہیں ہے اور ہم اب جا رہے ہیں. ٹھیک ہے جی. اچھا، ہر قانون جب بنتا ہے اس میں ایک اسپرٹ ہوتا ہے لا کا اور ایک لیٹر ہوتا ہے لا کا. اسپرٹ لا کا کیا ہے؟ اسپرٹ اس لا کا یہ تھا کہ ایسے فریولس کیسز میں ایک وزیر اعظم اور ایک پرائم منسٹر کو نہیں کہ آ کے آپ کورٹ پہ لے جائیں. کیوں کہ ان کے نام میں بہت چیزیں کیا جاتے. وہ ہماری اپوائنٹمنٹ، میری اپوائنٹمنٹ ان کے نام میں ہوئی، اس کا مطلب یہ نہیں کہ وہ دیرفور وہ رسپانسبل ہیں جو میں نے کیا، اور پھر آپ کو اگر میرے خلاف کوئی تکلیف ہے آپ جا کے ان کو سو کریں. یا جب آپ فارن آفس کے خلاف کچھ کرتے ہیں کہ پریزیڈنٹ کو سو کرتے ہیں، ظاہر ہے نہیں تو پریزیڈنٹ اور پرائم منسٹر پورا عمر وہ کورٹ میں ہی گزارتے. تو یہ جو لاز بنے ہوئے ہیں ان کی اسپرٹ بھی دیکھنا چاہیے. اب اسپرٹ ہمارا یہ کہتا ہے کہ اس وقت پاکستان میں دیکھیے ہر لا انٹرپریٹ ہوتا ہے. میں آپ کو ایک جلدی سے کوئی مثال دے دوں. ایک کیس آیا برٹش کورٹس میں، اس کا تھا دا کنگ ورسز اسمتھ، جس میں 3 لوگ زخمی ہو کے ایک جہاز سے نکلے اور ایک لائف بوٹ میں. ایک آدمی کوما میں تھا، مر رہا تھا. 2 آدمیوں نے بڑی کوشش کی پانی پینے، یہ وہ مچھی وچھی کچھ نہیں ملے، کھانے کے لیے کچھ نہیں تھا. کسی نے کہا بھئی یہ بے ہوش ہے، یہ مر رہا ہے، یہ شاید مر ہی گیا ہے، مگر تھوڑا سا اس کا پلس تھا. انہوں نے اس بیچارے کو مار کے پھر اس کو کاٹ کے اس کو کھا گئے. اب آپ دیکھیے قانون کہتا ہے دیٹ از مرڈر، تو آپ جا کے ان کو ٹانگ دیں. یہی بات ہے نا. مگر جب کورٹ کے سامنے یہ مسئلہ آیا تو کورٹ نے کیا فیصلہ کیا، کیا سوچ اور خیال ان کے تھرو گیا. تو کہنے کی بات یہ ہے کہ پاکستان اس وقت ایسے مسئلے میں پھنسا ہوا ہے کہ کیا آپ چاہتے ہیں کہ اس مسئلے پہ، اس قانون پہ، اس لا پہ جو ہمارے لیے بنا ہے کہ ہمیں نقصان دے؟ مثال کے طور پہ ہاں، اگر آپ سمجھتے ہیں کہ نقصان نہیں دیتا تو پھر ٹھیک ہے، آپ اس پہ عمل کر لیں. مگر اگر مثال کے طور پہ، میں نہیں کہتا اس کیس پہ، کیا اگر آپ سمجھتے ہیں کہ ایک قانون آپ کو نقصان دے رہا ہے، جیسے جب میں سفیر تھا تو ایک پروسیجر تھا کہ آپ کا شناختی کارڈ کے بغیر آپ کو پاسپورٹ نہیں ملے گا، مگر وہ آدمی جو 6 گھنٹے سفر کر کے آیا ہے، جو پاکستانی ہے، جو ہمیں پتہ ہے پاکستانی ہے، اس لیے کہ وہ کارڈ نہیں تھا اس کے پاس، کیا میرا اس وقت حق یہ بنتا تھا کہ میں اسے کہوں جاؤ واپس اور 12 گھنٹے جوتے کھاؤ اور واپس آؤ اور 1 روزے کی کمائی سیکریفائز کرو؟ حالانکہ قانون تو وہ کہتا تھا. میں نے کہا نہیں. تو میرا اپنا خیال یہ ہے کہ the court should decide کہ اس ملک کے لیے، معاف کریے، کیا چیز بہتر ہے. ٹھیک. اور ہر قانون کو اسی طریقے سے کچھ حد تک انٹرپریٹ کرنا چاہیے. ٹھیک. سائیں جی کا گال کیا انہیں کیا کراؤں سمجھی سکیوں صحیح. تو مطلب کوٹ وری نظریہ ضرورت تے ونے، بٹ دس نظریہ ضرورت شل بی فار دی سیویلینس. نو ناٹ نظریہ. ہن وقت ملک جے لے چھا بہتر ہے نا. ॾिसो چوے ت شین کي اسٹرکٹلی نیرو لیگل پرسپیکٹو میں نہ ॾिसो. ٹھیک. قانون جو जेको मक़सदु हूंदो आहे उहो दरअसल कंफ्लिक्ट रिज़ॉल्व करणु हूंदो आहे, फैसिलिटेशन करणु हूंदो आहे, ऑर्गेनाइज़ सोसाइटी खे क़ाइमु रखणु हूंदो आहे. बिल्कुलु ठीकु आहे न. कानून कॾहिं बि डिसइंटीग्रेटिंग फोर्स न हूंदो आहे, डिसरप्टिव फोर्स न हूंदो आहे. ठीकु आहे न. हिकिड़ो
एक्सप्लोसिव वारो कमु न कंदो आहे कानून। हाणे तव्हां हिकिड़ी अहिड़े रस्ते ते तव्हां करे वञो जंहिंसां डिसइंटीग्रेशन थींदी, जंहिंसां हुन सां पॉलिटिकल प्रोसेस एक्सप्लोड करे सघे थो, जंहिंसां सूरत हाल हिकिड़े नंढड़े मक़सद खे अचीव करण लाइ तव्हां हिकिड़ो तमामु वॾो ह्यूज रिस्क था डेवलप कयो। पर्सपेक्टिव्स चेंज था थियनि, माण्हुनि जा परसेप्शन्स चेंज था थियनि, हिकु हिकु रिमार्क ते माण्हू ॻाल्हाइनि था वेठा। हिकिड़ो मतिलबु तकदुस हूंदो आहे हर शइ जो न, उहो हिकिड़ो ॼणो ॾींहों पर ॾींहुं हिकिड़ो बेईमानी थींदो थो वञे। शयूं जेके आहिनि जंहिं पैराए में ॾिसणु घुरिजनि नथा ॾिसूं, असांजी सोसाइटीअ में सिनिसिज़म वञे थी वधंदी, असांजी साइकोलॉजी इफेक्ट थी थिए। हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे वीचारो जेको जंहिंजे ॿारनि खे खाइण लाइ कोन्हे, जंहिंजा बचा ॿार बुख ते था मरनि, जिन खे इलाज लाइ पैसा कोन्हनि, उहो टीवीअ ते वेही ॾाढा हिकिड़ा तमामु सोफिस्टिकेटेड लीगल बैटल्स थो ॾिसे। इहे मतिलबु मसइला हूंदा आहिनि उन्हनि मुल्कनि में जिते तमामु एडवांस क़िस्म जी सोसाइटीज़ हूंदियूं आहिनि, जिते तमामु घणो सिटीज़न्स जो जेके उनजा सिविल ऐं उनजा जेके फंडामेंटल राइट्स हूंदा आहिनि, ॾाढी हिकिड़ी तमामु छा चइजे नुआंस क़िस्म जी पॉलिटिक्स हूंदी आहे। ठीकु आहे न। असां जहिड़ा मुल्क जिते 40% माण्हू बिलो पॉवर्टी था रहनि, जिते तव्हांजो लखनि जी तइदाद में माण्हू जेको आहे सो हेपेटाइटिस में था मरनि, जिते तव्हांजे ॻोठनि में जेको आहे बेसिक जेको एलिमेंट सां विहण लाइ तव्हां वटि ज़रूरत जूं शयूं कोन्हनि के, उते मां सम्झां थो लीगल जेको थ्रस्ट हुजणु घुरिजे उहो थ्रस्ट सपोर्टिव, पॉज़िटिव, सप्लीमेंटल हुजे। ब्रेक वठूं साईं। नाज़रीन प्रोग्राम टाइम हिकिड़ी शॉर्ट ब्रेक जो, ब्रेक खां पोइ इन इशू ते कुझु वधीक ॻाल्हि ॿोल, स्टे ट्यून्ड एंड कीप वॉचिंग आवर शो।